अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं तारिफ वालेकर वहीद अली। दोस्तों अज असां अहमद खान मधूर साहब जा मुल्क खणी आया आहियूं। अचो त साबुन सजन हुजे नज़र में नज़र हुजे, साबुन सजन हुजे नज़र में नज़र हुजे, पंहिंजी ख़बर हुजे न के ॿिए जी ख़बर हुजे, साम्हूं सजण हुजे नज़र में नज़र हुजे, बेशक ॾिजे उन्हीअ खे सीनो सिधो करे, बेशक ॾिजे उन्हीअ खे सीनो सिधो करे, जंहिंजी अखियुनि जे तीर में कोई असर हुजे, सजण हुजे नज़र में नज़र हुजे, साम्हूं सजण हुजे नज़र में नज़र हुजे।